वो वक्त भी हो जो मानू घर के बाहर लिखाईंदा हा अतिथि देवो भव, वरी वो लिखण बंद थियो पतंदाजी, वो लिखाइन था शुभ ए लाभ। वो भी चंगा साल हलियो, वरी अंग्रेजन जो जुग आयो, वो लिखियो यू आर वेलकम, ऐं हाणे लिखाई तो पिया कुत्तो से सावधान। वाह, अञा ये भी लिखाइन तो कुत्ते से सावधान, त मानू अंदर वजन जी भी करे। कुत्तों से सावधान भाई, हड़े अंदर हुए हैं भाई, एकड़े सां तो मुंह ॾेई वठबो, कुत्तों से सावधान हुजे या न हुजे, पर एतरा वरे असा के थिए अज 45 साले जो मां आहियां, 47 साले जा मुंहिंजा भ्राता आहिनि, पर के सिंधी जे मकान जे ॿाहिरां असां इहे अखर लिखियल न ॾिठा आहिनि। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, छो जो सिंध में असांजा वॾा जेके ॼावा माओ चाटे जे बदिरां उनखे सिक वारी सुती पीआरी। क्या छो जो सिंधी असां आहियूं सिक वारा, एॾा कुर्बायती आहियूं, सिक वारा आहियूं, जंहिं घर में वञ त एॾो प्यार मिले, वाह एॾो सत्कार। पाणी घुरूं त चांहि मिले, चांहि घुरूं त खीर मिले, खीर घुरूं त कॉफी मिले। और जिते असां लथलास कल भाभी भी हर हर चाय पई पुछी, हाँ, पानी को रोक के दूध को ठोक के भाभी जी चाय पिला रही थी। क्या बात है, वाह वाह। अखियुनि जी नज़रदारी, पानी जी पहरेदारी, खंड जी खबरदारी, खीर जी मारा मारी, तॾहिं चांहि ॾे पई दिल खे बहारी, दिल के बाहरी, वाह 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 वाह। ऐं चवणी बि आहे, राम राज में दूध मिले, कृष्ण राज में घी, कलयुग में चाय मिले, प्यारे फूक फूक के पी, फूक फूक के पी, वाह वाह। अॼुकल्ह बिना चांहि जे कंहिंजो जियापो कान्हे। कान्हे वाह वाह।